شریف اللهم صل على سيدنا شفيعنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلی علیہ نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ما يحملكم على هذا قال رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم من سرہ ان يحب اللہ ورسولہ او يحبہ اللہ ورسولہ فلیصدق حدیثہ اذا حدث ولیؤد امانتہ اذا اؤتمن ولیحسن جوار من جاورہ۔ اللہ تبارک و تعالیٰ جے محبوب صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے فرمان ऐं فرمودات جے حوالے سان اللہ ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत ऐं इताअत बाबत हदीस शरीफ़ मां जे साम्हूं अर्ज़ रखिजे थी। हज़रत अब्दुर्रहमान बिन अबी क़ताद रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿुधायो हज़रत अब्दुर्रहमान बिन अबी क़ताद त हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वज़ू कयो ऐं उते मौजूद कुझु असहाबी सगोरा वज़ू जे इस्तेमालु थियल पाणी खे पंहिंजे मुंहं ते मलण या महटण लॻा त उहो वज़ू जो पाणी जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन लोटे करे या उन थां में पचो त हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जन उन्हनि खां पुछियो मा यहमिलुकुम अला हाज़ा, अव्हां जे इन कमु करण जो कहिड़ो सबबु आहे? वज़ू तव्हां कयो आहे पर मुंहिंजे बचियल वज़ू वारे पाणीअ खे पंहिंजे मुंहं ते छो पिया हणो, छाजे लाइ पिया मलियो? असां बि सगोरनि अर्ज़ु कयो त अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत जे करे ईअं करियूं था। असां बि सगोरनि जो जवाबु ॿुधी मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन फरमायो त मन सरहू अन युहिब्बुल्लाह व रसूलहू औ युहिब्बहुल्लाहु व रसूलहू फलयस्दुक हदीसहू इज़ा हद्दस वलियुअद्दि अमानतहू इज़ा अउतमिन वलियुहसिन जवार मन जावरहू। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे त हुज़ूर अलैहि सलातो वसलाम फरमायो जन माण्हुनि खे अल्लाह ऐं संदसि रसूल सां मुहबत करण ते ख़ुशी थिए थी, माना उन्हनि ख़ुशी महसूसु कई त नबी साईं जो बचियल पाणी आहे वज़ूअ जो असां बि पंहिंजे चेहरनि खे लॻायूं, जो ख़ुशी जो इज़हार हो। त हुज़ूर साईं फरमायो इहो अव्हां ख़ुशी जो इज़हार कयो त उन्हनि खे घुरिजे त जॾहिं ॻाल्हाइनि त सच ॻाल्हाइनि, यानी अव्हां जेकॾहिं वाक़ई मूंसां एतिरी मुहबत कयो था ऐं मुहबत करण ते तव्हां ख़ुशि थियो था त पोइ जेको मुंहिंजो उम्मती आहे जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मुहबत करे थो उन जे मुतअलिक़ मुंहिंजे आका वसफ़ फरमायूं, हिदायत फरमाई त सभ खां पहिरियां जॾहिं ॻाल्हाइनि त सच ॻाल्हाइनि ऐं जॾहिं वटनि अमानत रखी वञे त उनखे हिफ़ाज़त सां मालिक ताईं पहुचाइनि, यानी अमानत में ख़ियानत न कनि ऐं पाड़े वारनि सां सुठो सलूक कनि। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पाड़े वारनि सां तमामु सुठो ऐं सुहिणो सलूक रखो। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुहबत करणु ऐं संदन इताअत करणु ॿई लाज़िम आहिनि, बल्कि ॿई हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। जे इंसानी रूह लाइ इंसानी जिस्म जो हुजणु ऐं इंसानी जिस्म लाइ इंसानी रूह जो हुजणु लाज़िमी शेवो आहे, लाज़िम मलज़ूम आहिनि, तीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करण बि रूह वांगुरु आहे ऐं इताअत जिस्म वांगुरु आहे। जीअं रूह खां सवाइ जिस्म जी अहमियत ख़तमु थी वञे थी, तीअं मुहबत रसूल खां सवाइ इताअत जी अहमियत ख़तमु थी वञे थी। अहिड़ी तरह इताअत रसूल खां सवाइ रुॻो हुज़ूर अलैहि सलातो वसलाम सां मुहबत करण बि ॼण त बेजिस्म रूह वांगुरु आहे। जीअं रूह ॾिसे नथो, असां अव्हां में रूह त आहे पर तव्हां असां उनखे ॾिसी नथा सघूं, हर शइ जी ख़बर आहे, हीअ अखियूं आहिनि, हीअ पेर आहिनि, हीअ हथ आहिनि, पर रूह अहिड़ी शइ आहे जेको ॾिसी न सघिबो आहे। तीअं मुहबत बि ॾिसण जी शइ न आहे, कीअं ख़बर पवे? मुहबत अहिड़ी शइ आहे जेका ॾिसी न सघिबी आहे, पर दिलि जे जज़्बात ऐं जुनून जो नालो आहे। मुहबत कंहिंसां हूंदी आहे त उनजे जज़्बात मां महसूसु कबो आहे। जीअं इंसानी जिस्म ॾिसी ऐं सुञाणे सघिजे थो, तीअं इताअत जो तअल्लुक़ बि अमल सां आहे।
عمل جی صورت میں اطاعت کے ॾिसी ऐं सुञाणे सघिजे थो। हिन हदीस में कुझु नेक अमलनि जो नालो वठी मोहबत जे घुर्जुनि खे पूरे करण ॾांहुं तवजह ॾियारियो वियो आहे। ज़ाहिरा त असहाबी सॻोरनि मोहबत जे करे ई पाणीअ खे पंहिंजे मुंहं सां पई मलियो। उन्हनि खे ॼण त ख़बरदार कयो वियो त अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां सां तॾहिं मोहबत रखंदा जॾहिं अव्हां संदनि फर्मा बरदारी कंदा। यानी फर्मा बरदारी करणु हुज़ूर अलैहिस्सलाम जी इहा ई मोहबत जी अलामत आहे।